दोबारा खान बाबा गलाई इमरान साहब जी बाबा साईं हाकिम खान के चयो अथम वो पंहिंजा माण्हू वठी पहुचंदो। इब्राहिम नजीब खे चई छॾ त उतां ई पंहिंजा हमराह कुझु दोस्त हथ कनि। तव्हां तयार थी वठो। हाकिम खान जीअं ई माण्हू वठी हिते पहुचंदो त असां हितां निकिरंदासीं। सिज उभरण सां ई हली बहादुर खान जे ॻोठ ॿारियां घड़ो चढ़ियूं था। पोइ ॾिसूं था त इहो बहादुर खान कीअं थो उन्हनि खे घुर टुटी वञे। पंहिंजी ज़िद जी ख़ातिर केतिरो नुक़सान कंदव ऐं अञा घणनि जा सिर खणंदव। अमा इहे जेके बि खून थिया आहिनि या पोइ थींदा इहे सभु तव्हांजे खाते में आहिनि। जेकॾहिं मायरा खे इहो कदम खणण खां पहिरियों ई तूं रोके छॾी हा या पोइ असांखे ॿुधाई हा त मुंहिंजी भेण मुंहिंजो कारो मुंहुं करण लाइ पंहिंजे हथ में तओ खयूं थी अचे त पोइ असां उहे हथ वढे छॾियूं हा। पर हाणे असां पंहिंजी इज़त मथां लॻल दाग खे धोइण लाइ इन छोरीअ जो सिर वढे छॾींदासीं। सिर त छोरी जो लहंदो हर हाल में रहंदो। तुंहिंजूं तस्बियूं पढ़ण हाणे इहो कमु कोन कंदियूं। जेतिरा सॻा सोरड़ा थी सोर सॻा बहादुर खान जहिड़ा ॿिया बि तुंहिंजी मायरा खे मौत खां बचाए नथा सघनि बचाए। हिकु पराओ माण्हू बचाइण जी कोशिश करे थो ऐं हे पंहिंजा सिर खणण जे कढाइनि। बस समा बस किथे ईअं न थिए जो मां जज़्बात में अची करे मां जो अदब बि विसारे वियां। तंहिं करे बस फैसलो करिए। फैसलो वरी कहिड़ो मायरा मां सिर्फ तोखे पाण खे बचाइण जे चक्कर में आहियां। वरी बि कुझु त ॻाल्हाया हूंदो। चरी सुबुह जो पुलिस बि ईंदी ऐं बहादुर खान जा माण्हू हूंदा। कोर्ट में बयान थी वेंदो पोइ तूं ऐं मां आज़ाद आहियूं। ऐं हा पैसा बची विया आहिनि। पोइ ही शहर छॾे हमेशह लाइ हितां निकिरी हलिया हलंदासीं। खान एतिरो आसानी सां बाबा हार कोन मञंदो। कोर्ट ताईं पहुचण लाइ हू वॾियूं रंडूं विझंदो। बस तूं दुआ कर मारा त सभु रंडकूं टोड़े हली कोर्ट पहुचंदासीं। पोइ जज जे अॻियां बयान ॾेई बाक़ी ज़िंदगी आराम जी गुज़ारींदासीं। खान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ पंहिंजे ख़्यालनि में जेको घर ठाहियो आहे उहो घर मूंखे वठी ॾियो। खान छा मुंहिंजा ख्वाब पूरा थींदा
ऐं मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारींदसि। मायरा, मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजे ख्वाबनि खे सांभिया जो रूप ॾियण लाइ मां पंहिंजे रत जो आख़िरी क़तरो बि तुंहिंजे हवाले कंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, तुंहिंजे ख्वाबनि खे सांभिया जो रूप ज़रूर ॾींदुसि, ज़रूर। हाणे तोखे ख़बर पवंदी तुंहिंजा पीर ज़ोर आहिनि या मूसा ख़ान जो वेर ज़ोर आहे। वेर ए पालनहार, तूं मुंहिंजी न्याणीअ खे हिननि ज़ालमनि खां बचाइजा। जेकॾहिं को हिन गुनाह कयो आहे त उन गुनाह जी सज़ा तूं मूंखे ॾिजां। मां पंहिंजी न्याणीअ जी हर गुनाह जी सज़ा भोगण लाइ तयारु आहियां। मुंहिंजी न्याणीअ खे हर ॾुख सूर ऐं तकलीफ़ खां दूर रखजांइ। उन जे ख्वाबनि खे तूं साबिया जो रूप ॾिजांइ। आमीन। रुस्तम खान, ज़मीन जो सौदो तो थी वियो, पर ज़मीन खे आबाद करणु वॾो मसइलो थींदो, वॾो मसइलो। अकबर, ज़मीन ख़ातिर सिर बि ॾेई छॾिबा आहिनि। इहा ज़मीन हाणे असांजी इज़त आहे ऐं हिन ज़मीन खे हाणे आबाद मां कराईंदुसि आबाद हिन ज़मीन खे। तव्हां लाइ त वधीक मसइलो आहे। तव्हां रूपोश माण्हू आहियो, तव्हांखे उते हिकु ॾींहुं बि पुलिस रहण न ॾींदी। हा मजू, पुलिस जी ॻाल्हि बराबरि आहे, पर पुलिस मां जान छॾण लाइ बि मां सोचां पियो। इहो बाबन साईं, तव्हां मथां भला इहे नंढा वॾा घणा केस हूंदा? प्रमु, सची ॻाल्हि ॿुधाए त मूंखे इहा का बि ख़बर न आहे त मूं ते घणा केस आहिनि। अलाए केतिरा सचा कूड़ा केस वियो आहे मूसा खान मुंहिंजे मथां हणाईंदो। इन्हनि केसनि मां जान छॾाइणु सवलो न आहे रुस्तम खान। अकबर, बाबा पैसो हुजे न त हिते का बि मुश्किल ॻाल्हि न आहे। अंधो कानून आहे, अंधो। रुस्तम खान, जेकॾहिं पैसनि जी ॻाल्हि आहे न त हिकु दाव ॿियो बि दाणो पाण सां गॾु मुंहिंजी बि जान आज़ादु करायो। यार, हाणे झंगु लताड़ींदे मां बि बेज़ार थी वियो। मजू, तो त चयो त मजू थकजण जो ई न आहे, पोइ हाणे एतिरो जल्दी? रुस्तम खान, लोह जूं टंगूं न आहिनि, लोह जूं न आहिनि। हा रुस्तम खान, हाणे मजू जो बिलो कर त वञी को घर वसाए, बाक़ी न त बरनि में रुलंदे पंहिंजी ज़िंदगी गारे छॾींदो। आओ बेली आओ, हाणे मजू जो बिलो करणो पवंदो। कुझु पैसा आहिनि, कोशिशि करे था ॾिसूं। बाक़ी जेकॾहिं DSP हिन सिकंदर वधीक वात खोलियो त पोइ हिकु दाव अञा तकिड़ो ॿियो बि करणो पवंदो। हा रुस्तम खान, मां सम्झां थो त हिननि पैसनि मां ॿिन्ही जो जान ठही वेंदो। ए बाबा साईं, ताज़ो वाक़ियो थियल आहे। जेकॾहिं पैसा ज़ाहिर कयासीं न त इहो केस बाबा तव्हां मथां लॻंदो। रमो सचा या कूड़ा केस पुलिस ई ठाहींदी आहे। जॾहिं हुननि जो ई पैसनि सां वात बंदि कंदासीं पोइ केस छाजा। ऐं जेकॾहिं हिननि जो वात बंदि थियो त इहो असां वारो केस वरी कंहिं ॿिए मथां हणी छॾींदई। असांखे हाणे सिर्फ़ु विच वारो माण्हू तलाश करणो आहे, जेको हिकु चकर मुंहिंजी DSP सां मुलाक़ात कराए। बाक़ी हुन खां पोइ मूसा खान जे कूड़नि केसनि खे मां पाण ई मुंहुं ॾींदुमि। बहादुर खान, छोकिरी ऐं खाने घुराए त निकिरण ई कयूं। छोकिरी ऐं खान बि अची वेंदा। पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त धोखो त न थींदो? जॾहिं तव्हां मूंसां गॾु हलो था पोइ शक छा जो? DSP साहब, तव्हां वटि 1000 तरीक़ा हूंदा आहिनि। मां कानून सां फिटाइणु नथो चाहियां। अहिड़ी नौबत ई न ईंदी। इहा ॼाण मूसा खान वारनि खे त न ॾिनी अथव न? मूसा खान खे ॿुधाए चुको आहियां त अॼु छोकिरीअ खे कोर्ट में पेश कंदासीं। इन जो मक़सदु त हितां निकिरण खां पोइ मूसा खान वारनि खे बि मुंहुं ॾियणो पवंदो।
मूसा खाना वारा कोन ईंदा जेकॾहिं आया त उन्हनि खे वापसि करणु कमु मुंहिंजो आहे। डीएसपी साहब इहो त तव्हां था चओ न त कोन ईंदा, पर मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ मूसा खान वारा पूरी तयारी सां ईंदा, पूरी तयारी सां। चयमि त उन्हनि खे पाण मोड़ींदुसि। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त सर असां अॻियो निकिरी हलूं ऐं तव्हां पोयां अचो। हाणे जीअं तव्हां चओ बहादुर ख़ान। बसि डीएसपी साहब मां इहो ई चवणु चाहियां थो त धोखो न थिए। जेकॾहिं धोखो थियो त पोइ मुंहिंजो हिसाब किताब सिधो तव्हां तरफ़ थींदो, तव्हां तरफ़। आउं कीअं चाहींदुसि त कंहिं मासूम जो क़त्ल करायां। ठीकु आहे डीएसपी साहब, तव्हां कुझु देरि बीहो, मां खाना घुराए थो वठां। ठीकु आहे। निकिरण में ॾाढी देरि कई अथनि। किथे इरादो त नाइन मटाए विया। इरादो कोन मटाईंदा छो त बहादुर ख़ान बि ज़िद्दी माण्हू आहे। असांजे अचण जी ख़बर पइजी वई हूंदनि। जे ख़बर न अथनि त अॼु ख़बर पइजी वेंदनि। हर हाल में बाहि वापसि कराइणी आहे। ईअं न आहे मोटणो असांखे। असांखे हुकुम कयो, असां पंहिंजे सीने ते गोली खाइण लाइ तयारु आहियूं, उन्हनि खे गोली हणण लाइ बि तयारु आहियूं। मौत क़बूल कंदासीं, पर हाणे हितां कदम पोइते न हटंदा। इन ई भरोसे जे करे असां तव्हांखे पाण सां हिते गॾु आंदो आहे। पोइ ना उमेद न कंदासीं। तव्हां पंहिंजे हथियारनि खे तयारु रखो। ख़ुदा कंदो त हथियारनि खे तकलीफ़ न ईंदी ऐं ईअं ई कमु थी वेंदो। जेकॾहिं ज़िद करे बीठा त पोइ हिक ॿिए खे तोड़े ॾिसंदा। पुलिस बि गॾु अथनि। ख़ुदा कंदो त डीएसपी जे दिमाग़ में ॻाल्हि वहिजी वेंदी। हाणे हर हिक खे दिमाग़ में ॻाल्हि विहारणी आहे। हितां न आहे मोटणो। छो त जीअं ख़बर पए बहादुर ख़ान खे, पए ख़बर बहादुर ख़ान खे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। तुम सां वाइदो कर, तुम सां वाइदो कर त तूं हिकु पल लाइ बि मूंखां जुदा न थींदी। मां तो सां वाइदो थो कयां, हितां निकिरण खां पोइ मुंहिंजो हथ तुंहिंजे हथ खां जुदा कॾहिं बि न थींदो। पर जेकॾहिं मुंहिंजो हथ तोखां अलॻि कयनि त पोइ मूं मथां महिर न हूंदी। ख़ुदा कंदो त ख़ैर सां कोरट मां थी मोटी ईंदासीं, पर वरी बि उते का ॻाल्हि थी ऐं कुझु पल लाइ हू मूंखे अकेलो वठी वञणु चाहिनि त तव्हां मूंखे न छॾिजो। मां त उन्हनि जी ॻाल्हि कॾहिं बि कोन मञींदुसि, पर जेकॾहिं तव्हां मथां ज़ोर रखनि त तव्हां उन्हनि जी ॻाल्हि न मञिजो। कोरट मां बयानु थियण खां पोइ असांखे पंहिंजी मर्ज़ी सां जीअण जो हक़ मिलंदो। हा मायरा, हिकु चकर, सिर्फ़ु हिकु चकर बयानु थी वञे त पोइ पुलिस जो ज़ोर टुटी वेंदो। पोइ जेका असांजी मर्ज़ी जिते दिलि चाहींदी ओॾां हलिया हलंदासीं। उहो ॾींहुं लाइ कॾहिं ईंदो जॾहिं सुख जो साहु खणी सघंदासीं? तमामु जल्द, तमामु जल्द। हू सॾनि था। ख़ान, मूंसां वाइदो कयो, मूंसां वाइदो कयो त आख़िरी दम ताईं मुंहिंजो साथ न छॾींदो। मां वाइदो थो कयां मायरा त ख़ुदा कंदो ख़ैर बख़ूबीअ सां कोरट मां बयानु ॾेई मोटी ईंदासीं। ऐं हा, पोइ हमेशह लाइ हिन शहर खे अलविदा चई किथे हलिया हलंदासीं। तूं परेशान न थी, छो त रईस बहादुर ख़ान सां गॾु पुलिस बि आहे। हाणे देरि पई थिए, उथ था हलूं। बहादुर ख़ान देरि कराए छॾियो, हलण जी बि कयो। थी सघे थो मूसा खान वारा अॻिते अञा वधीक रंडकूं विधी वेठा हुजनि। त पोइ तव्हां विच मां परे थी वञिजो, मां पाण मोड़ींदुसि। हिन सां घणो ज़्यान थींदो बहादुर ख़ान। ख़ुदा कंदो त मूसा खान वारा न ईंदा, पर जेकॾहिं अचनि तॾहिं बि बहादुर ख़ान तव्हां सब्र सां कमु वठिजो। उन्हनि सां आउं पाण रींदुसि। कोरट ताईं पहुचाइण जो मूं ख़ान सां वाइदो कयो आहे डीएसपी साहब। तव्हांजी ज़बान जो भरम रखियो वेंदो।